ओम शांति। अॼु जे वाले तारीख़ है 30/6/2026। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार हिन समय तव्हां बाप जे मथां बलिहारी वञो त 21 जन्मनि जे लाइ त सदा सुखी थी वेंदा। कृष्णा ज्ञानी ॿारनि खे पंहिंजी अवस्था ठीकु रखण जे लाइ कहिड़ी आदत पकी विझणी आहे। उत्तर सवेरे सवेरे उथण जी, सवेरे सवेरे उथी करे बाबा जी याद में वेहण, इहे ॾाढी सुठी धारणा आहे। जो ॿार जल्दी सुम्हंदा जल्दी उथंदा वेंदा आहिनि उन्हनि जी अवस्था सॼो ॾींहुं ठीकु रहंदी आहे। अज्ञाननि जी नींद में सां ज्ञाननि जी निंड अधु हुजणी खपे। 10 बजे सुम्ही पओ, 2 बजे उथो, 2 बजे उथी करे वेही रहो। गीता मूंखे सहारो ॾियण वारो। ओम शांति। ॿार सभु सम्मुख वेठा आहिनि त ॼाणंदा आहिनि असां जीव आत्मा ई आहियूं। हिते त जीव आत्मा ई हूंदियूं। जॾहिं आत्मा खे शरीर न आहे त आत्मा नंगी आहे, हुनखे अशरीरी चइबो आहे। तव्हां त शरीर सां गॾु वेठा आहियो न। आत्मा व परमात्मा जेसिताईं शरीर में न अचनि त ॻाल्हाए कीअं सघनि। तव्हां जीव आत्माऊं ॼाणंदा आहियो। हाणे बाबा सम्मुख वेठा आहिनि, हू बहु जीअं 5000 वर्ष पहिरियों सम्मुख आया हुया। ॿार ज़रूरु बाप सां वरसो ई वठंदा, ॼाणंदा आहिनि असां पंहिंजे परम पिता परमात्मा बेहद जे बाप जे सम्मुख वेठा आहियूं। छो वेठा आहियूं? बाबा सां बेहद जो वरसो वठण। जे स्कूल में सम्झंदा आहिनि असां टीचर द्वारा इंजीनियरिंग बैरिस्टर सिखंदा आहियूं, इहे एम ऑब्जेक्ट रहंदी आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो परम पिता परमात्मा असांखे ब्रह्मा तन जे दुबई ब्रह्मा जे तन सां वेही राजयोग सेखारींदा आहिनि। भॻवान वटि इहे त ॿारनि खे सम्झाइबो आहे कि भॻवानु निराकार खे चइबो आहे। जीव आत्माऊं पुनर्जन्म ज़रूरु वठंदियूं आहिनि। कोई बि सन्यासियुनि खां था पुछो मनुष्य पुनर्जन्म वठंदा आहिनि त हीअं न चईंदा कि न वठंदा आहिनि, न त 84 लख जन्म कीअं चईंदा। पुछो था पुनर्जन्म मञंदा इहे त बराबरि आहे। आत्मा संस्कार अनुसार हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। ईअं कोई मनुष्य 84 जन्म वठंदा आहिनि। 84 लख जन्मनि जी त ॻाल्हि ई न आहे। पहिरियों जन्म ज़रूरु ॾाढो सुठो सतो प्रधान हूंदो, लास्ट छी तमो प्रधान हूंदो। 16 कला खां 14 कला 12 कला थींदी वेंदी। पुनर्जन्म ज़रूरु वठंदा आहिनि। पुछणो खपे अच्छा परम पिता परमात्मा पुनर्जन्म वठंदा आहिनि व पुनर्जन्म रहत आहिनि। ॾिसो इहे पॉइंट्स ॾाढी सूक्ष्म आहे। अगरि चइनि कि जनम मरण रहे था त पोइ शिव जयंती सिद्ध न थी सघंदी आहे। चईंदा शिव जयंती त मल्हाइबी आहे, सम्झाइबो आहे हा शिव जयंती आहे, परंतु जनम सां गॾु पोइ मरण जेके चइबो आहे उहो न आहे। अगरि मरियो त पोइ पुनर्जन्म वठे। बाबा कॾहिं पुनर्जन्म न वठंदा आहिनि। उहे हिन तन में हिकु बार ईंदा आहिनि, बसि पोइ पुनर्जन्म में न ईंदा आहिनि। परम पिता परमात्मा पुनर्जन्म रहत आहिनि। वो कॾहिं सतो प्रधान खां तमो प्रधान न ठहींदा आहिनि। आत्माऊं त सभु जनम मरण में ईंदियूं आहिनि, पतित ठही वेंदियूं आहिनि, पोइ बाबा ईंदा आहिनि पावन ठाहिण। हिन सां सिद्ध थींदो आहे आत्मा ई पतित थींदी आहे। आत्मा घर सां पावन ईंदी आहे, पोइ माया हुनखे पतित ठाहे ॾींदी आहे। बाबा त कॾहिं पतित न थींदा आहिनि। बाबा कॾहिं बि ॿारनि खे गंदी मत न ॾींदा। हिन समय जा मनुष्य पतित मत ॾींदा आहिनि। हाणे पावन बाप आहे, चईंदा आहिनि कि पतित न ठहो, अर्थात विकार में न वञो। रावण जी मत सां दुखधाम ठहींदो आहे, पर बि सुखधाम हुयो। ईअं न बाबा ई सुख दुख ॾींदा आहिनि। न, बाबा कॾहिं ॿारनि खे दुख जी मत न ॾींदा। माया ई दुख ॾींदी आहे। हुन माया ते जीत पाइण सां त जगत जीत ठही वेंदो। मनुष्य माया जो अर्थ न सम्झंदा आहिनि। उहो धन खे माया चई ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि न इनखे माया जो नशो ॾाढो आहे, परंतु माया जो नशो हूंदो न आहे। उते रावण जो बुत ठाहे करे जलाईंदा न आहिनि। बुत त दुश्मन जो ठाहिबो आहे न। रावण राज्य शुरू थींदो आहे अधु कल्प खां।
देह अहंकार अचण सां पोइ ॿिया विकार अची वेंदा आहिनि। शास्त्रनि में लिखियलु हूंदो आहे देवताऊं वाम मार्ग में अर्थात विकारनि में वेंदा आहिनि। माया जे वश थियण सां परवश थी वेंदा आहिनि। परमत ते हलंदा रहंदा आहिनि। शास्त्रनि में लिखियलु आहे। हाणे तव्हां छोजी हुन समय सां देवता न हुयासीं, हुन समय सां माया जी मत रावण जे मत जे अनुसार हलंदा हुयासीं। हाणे तव्हां हलंदा आहियो श्रीमत ते। परमत माना माया जी मत, श्री अर्थात श्रेष्ठ मत बाबा जी, उहा रावण जी मत परमत आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि आसुरी संप्रदाय सभु रावण जी जंजीरनि में बंधल दुखी आहिनि। मनुष्यनि सतयुग जी आयु लाखों वर्ष सम्झी छॾी आहे। तव्हां त हिसाबु ॿुधाईंदा आहियो 5000 वर्ष कीअं, क्राइस्ट खे 2000 वर्ष थिया आहिनि, बुद्ध 2250 वर्ष थिया आहिनि, इस्लामिन खे 2500 वर्ष थिया आहिनि। इन्हनि खे मिलाए करे अधु कलाक थियो। उन्हनि खां पहिरियों देवताउनि जो राज्य हुयो, पोइ देवताउनि खे लख वर्ष कीअं चई सघंदा आहिनि। एतिरा मनुष्य हूंदा पोइ मनुष्य ॾाढा थी वेंदा। एतिरा त आहिनि ई न। एतिरा त आहिनि ई न। 5000 वर्ष में ही करोड़ मनुष्य थी वेंदा आहिनि। चईंदा बि आहिनि क्राइस्ट जे 3000 वर्ष पहिरियों भारत में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। 5000 वर्ष पूरा थी वेंदा आहिनि, नाटक पूरो थी वेंदो आहे। इन ॻाल्हियुनि खे कोई ॼाणंदो न आहे। मां जो आहियां जीअं आहियां इहे चकर फिरंदो रहंदो आहे, कोई ॼाणे न सघंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहा आहे ई गीता जो एपिसोड। बाबा अची करे सहज राजयोग सेखारींदा आहिनि। बाबा ॿुढनि खे बि सम्झाईंदा आहिनि कि ॾाढी सहज ॻाल्हि आहे। ॾाढी सहज ॻाल्हि आहे। सिर्फ़ु बाप ऐं वर्सी खे यादि करिणो आहे। ॿारु पैदा थियो, गोया वारिस पैदा थियो। तव्हां सम्झंदा आहियो असां बाबा जा वारिस आहियूं। 5000 वर्ष पोइ वरी खां मिलण लाइ आया आहियूं। इहे ॾाढी गुप्त ॻाल्हियूं आहिनि। बाबा पुछंदा आहिनि अॻियां कॾहिं मिलिया आहियो? चवंदा आहिनि हा बाबा, आत्मा हिन मुख द्वारा चईंदी आहे असां 5000 वर्ष पहिरियों तव्हां खां मिलिया हुआसीं। तव्हां हिन तन द्वारा शिक्षा ॾियणु आया आहियो। जो पका ॿार आहिनि सम्झंदा आहिनि असां बाबा सां बेहद वर्सो वठण लाइ वेठा आहियूं। असां बेहद जे बाप जा ठहिया आहियूं ब्रह्मा द्वारा। बाबा चवंदा आहिनि मूंखे पहचानंदा आहियो, मां तव्हांजो बाप आहियां। तव्हां चवंदा हा बाबा असां आत्माउनि जा तव्हां परमपिता परमात्मा बाप आहियो। बाबा बि चवंदा आहिनि तव्हांखे असां स्वर्ग में भेजो हुयो, वरसो ॾिनो हुयो, पोइ माया छीने वरितईं। हाणे मां वरी तव्हांखे वरसो ॾियां त माया वरसो छीनदी आहे। बाबा दिलाईंदा आहिनि हीअ अनेक बार जो खेल थी चुकियो आहे, थींदो ई रहंदो, अंत न आहे। बाबा जा ठहींदा आहिनि पोइ कोई सगा कोई लॻा कोई सौतेला कोई मातेला ठहींदा आहिनि। कचा पका त आहिनि। पकनि खे बि माया हिकदमि हप करे वठंदी आहे। ॿार चवंदा आहिनि बाबा असां जेसि ताईं जींदासीं तव्हांखां वरसो वठंदासीं। विक्रमनि जो बोझो सिर ते ॾाढो, त जेतिरो तव्हां यादि में रहंदव न योग अग्नि सां पाप आत्मा खां पुण्य आत्मा ठहींदा वेंदव। अगरि चीज़ की पवित्र कंदव, आग चीज़ की पवित्र कंदी आहे। तव्हांजी योग अग्नि आहे, इहे बेहद जो यज्ञ आहे, बेहद जो यज्ञ रचंदे। एतिरा वर्ष कोई बि यज्ञ हलंदो न आहे। 7-8 रोज़ व हिकु मास जे लाइ यज्ञ हलंदो आहे। तव्हांजो इहे यज्ञ त केतिरो वर्ष खां हले थो।
बाप त ॿुधाईंदा रहंदा आहिनि, चईंदा आहिनि भूलो न, सिर्फ़ु मूंखे यादि करो त तव्हांजी जन्म जन्मांतर जा विक्रमनि जा बोझ कटिजंदो वेंदो। भॻवान वटि चए मूंखे पंहिंजे मुंहिंजे बाप खे यादि करो, ज़रूरु आयो हूंदो तॾहिं त चईंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे वापसि वञिणो आहे, तव्हांजी आत्मा हिन समय पतन। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो योग सां असां पावन ठाहींदा आहियूं। तव्हांजी त प्रतिज्ञा आहे की बाबा जॾहिं ईंदा त ॿिया संग तोड़े तव्हां संग जोड़ंदासीं, तव्हां ते वारी वेंदासीं। स्त्री पुरुष ते व पुरुष स्त्री ते बलियारी वेंदो आहे। हिते आहे बाप ते बलियारी वञणु, शादी में हिक ॿिए ते बलियारी वेंदा आहिनि न। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां कोई मनुष्य ते बलियारी न वेंदा आहियो, तव्हांजी प्रतिज्ञा आहे बाप तव्हां ते बलियारी वेंदासीं। तव्हां असां ते बलियारी वञो त 21 जन्म तव्हांखे सदा सुखी ठाहियां। केतिरो भारी वरसो आहे, श्रीमत सां त श्रेष्ठ रहंदा, इहा भूलो न। लक्ष्मी नारायण जो चित्र बि घर में रखो। हाणे बाप सां वरसो वठूं था न। बाप परमधाम खां आया आहिनि, परंतु माया चील बि कमु न आहे। सभिनि जी ॻाल्हि न आहे, परंतु नंबर वारा कोई त हिकदमि भुलिजी वेंदा आहिनि की असां बाप खां वरसो वठंदा आहियूं। हिते वेठा आहियो त नशो चढ़ंदो आहे। हिते वेठा आहियो त नशो चढ़ंदा आहे। हितां खां ॿाहिरि निकिता भुलिजी विया, पोइ सुबुह जो रिफ्रेश थींदा आहे, सॼो ॾींहुं भुलिजी वेंदा आहे। 4-5 वर्ष रही करे सुठी सर्विस करण वारा बि अॼु ॾिसो न आहिनि। कुझु अवज्ञा कई त माया जोर सां थप्पड़ मारे वठंदी आहे। बाबा चई ॾींदा आहिनि चढ़े त चाके वैकुंठ रस, किरे त चकनाचूर। ॾिसंदा आहियो कीअं चकनाचूर थी वेंदा आहिनि। वैकुंठ में त ज़रूरु हलंदा, परंतु पद त नंबर वारा न, भल हुते सभु सुखी रहंदा, पोइ बि मर्तबो त आहे न। स्कूल में मर्तबो पाइण लाइ ई पुरुषारत कंदा आहिनि, ईअं न की प्रजा ई सही जो तक़दीर में, ईअं न। इनखे तमो प्रधान पुरुषारत चइबो आहे। सतो प्रधान इनखे चईंदासीं जो बाप खां पूरो वरसो वठण जी प्रतिज्ञा कंदा आहिनि। इहे गौड़ दौड़ आहे, सभी नंबर 1 त न ईंदा न। इहे ह्यूमन रेस आहे। तव्हां चाहींदा असां जल्दी शिव बाबा जे गले में पिरोइजी वञूं त उन्हनि खे यादि करिणो पए। उन्हनि खे यादि करिणो पए। सॼो मदार यादि ते आहे। माया विघ्न अहिड़ा विझंदी आहे जो हिकदमि रेस सां ई निकिरी वेंदी। तव्हांजी ह्यूमन रेस आत्मा चईंदी आहे असां ॾाढा दुखी थी विया आहियूं, शरीर वठंदे वठंदे ॾाढा तंग थी विया आहियूं। चईंदा आहिनि हाणे वञूं बाबा वटि। बाबा युक्ति त बदिलाईंदा आहिनि, चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजी यादि में ई रहंदासीं, जेतिरो टाइम कढो सघो ओतिरो सुठो आहे। गवर्नमेंट जी सर्विस में बि 8 घंटा ॾींदा आहियूं, अहिड़ी यादि में बि 8 घंटा त रहो। सृष्टि खे स्वर्ग ठाहिण ई केॾो भारी सर्विस आहे। सिर्फ़ु बाप की यादि करो, सुखधाम की यादि करो, बसि इहे 8 घंटा सर्विस करो। सिर्फ़ु 8 घंटा बाप ऐं वर्षे खे यादि करो त पूरो वर्षो पाईंदो। ईअं ई यादि कंदे कंदे तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। 8 घंटा हिन सर्विस में ॾियो, 16 घंटा तव्हां फ्री आहियो। जेतिरो थी सघे तव्हां घड़ी घड़ी यादि करो। यादि त किथे बि वेही करे सघंदा आहियो। सभिनि खां सुठो टाइम तव्हांखे सवेरे मिलंदो। सिंधी में कहावत आहे न, सवेरो उथो सवेरो
मनुष्य ॾाढो वॾो गुणवान आहे। इहे गायन बि हाणे जो आहे। बाबा चईंदा आहिनि राति जो जल्दी सुम्ही पओ, पोइ सवेरे सवेरे उथो। अज्ञानी माण्हू 8 घंटा निंड कंदा आहिनि। तव्हांजी निंड अधु हुजणु खपे। 4-5 घंटा निंड बस। तव्हां कर्म योगी आहियो न। राति जो 10 बजे सुम्ही पओ, 2 बजे उठो। शिव बाबा खे यादि करण सां तव्हांजी कमाई थींदी। इनखे हेल्थ वेल्थ ॿई मिली वेंदो। अच्छा, 2 बजे न 3 बजे 6 बजे उठो। फर्स्ट क्लास समय हुआ, शांति में रहंदा आहिनि सभु। अशरीरी ठही वेंदा आहिनि। हिन समय सन्नाटो थी वेंदो आहे। अमृत वेले जी यादि सुठो असरु कंदी आहे। बाबा ॾाढो करे करे राति जो जाॻंदा रहंदा आहिनि। सूक्ष्म सर्विस में कॾहिं थकावट न थींदी आहे। कमाई में त ख़ुशी थींदी न। तव्हां ॿार सवेरे उथी पंहिंजी अविनाशी कमाई कंदा रहो। अच्छा, मीठी मीठी सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मूंखे सां 21 जन्म सदा सुखी ठाहिण लाइ हिकु बाप ते पूरो बलिहारी वञणो। श्रीमत सां श्रेष्ठ ठहिणो। मनवत व परमत जो त्याग ॾियणो। कोई अवज्ञा न करणु। ॿियो आहे सवेरे सवेरे उथी करे यादि में वेही कमाई करो। सृष्टि खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस कम से कम 8 घंटा ज़रूरु करणी आहे। वरदाना समय संकल्प सहित पंहिंजे सर्व खज़ाननि खे विल करण वारा मौजी जीअं ॿार सभु कुझु विल करबो आहे, ईअं तव्हां माण्हू बि बाप खे पंहिंजो वारिस ठाहे करे सभु कुझु विल करे छॾियो त विल पावर अची वेंदी। हिन विल पावर सां मोह स्वतः ख़तमु थी वेंदो। जीअं साकार बाबा पूरो ई पंहिंजो विल कयईं, वैसे तव्हां ॿारनि माण्हुनि जी बि जो स्मृति आहे, समय संकल्प जो खज़ानो आहे, उनखे विल करो अर्थात श्रीमत प्रमाण सेवाइन में लॻायो त मोह जी बंधन मुक्त थी वेंदी। स्लोगन आहे हिकु ॿ जो स्नेही थियण लाइ सरलता ऐं सहनशीलता जो गुण धारण करो। हिकु ॿ जी स्नेही थियण लाइ सरलता जो गुण सहनशीलता जी गुण धारण करो। अव्यक्त इशारो बाप दादा जो वरदान आहे सदा ख़ुशि रहो, ख़ुशी जो खज़ानो बांटो, ख़ुशी जी लहर सर्व में फैलायो। तव्हांजे चहिरे ते सदा ख़ुशी जी मुस्कुराहट हुजणी, चमकदी रहे, अहिड़ो हर्षित मुख रहो। इन लाइ बोल में मधुरता, संतुष्टता, सरलता जी नवीनता अवश्य हुजे। ब्रह्मण आत्माउनि जे बोल साधारण हर कर्म में अहिड़ी नवीनता हुजे जो हर हिकु हुन सां प्राप्ति जो अनुभव करे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।